तव्हांखे अपडेट कंदालू। अहम ख़बर है, बलूचिस्तान जिले के मस्तूंग में अणजातल हथियार बंदन हथां भाउ भेण क़तल थी विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अवांखे आगाह कयूं अणजातल जवाबदारनि नीगर इसरार ऐं बीबी आमना खे क़तल करे छॾियो आहे। ॿई भाउ भेण सुबुह जो रिढू चाढ़ण विया त संदन झंग मां लाश मिलिया आहिनि। अवांखे ॿुधाईंदा हलूं, जवाबदार 20 रिढूं ऐं ॿकरियूं बि कया विया आहिनि। बलूचिस्तान जिले के मस्तूंग में वाक़ियो पेश आयो आहे। अणजातल हथियार बंदन भाउ भेण खे क़तल करे छॾियो आहे। जवाबदारनि नीगर इसरार ऐं बीबी आमना खे क़तल करे 20 रिढूं ऐं ॿकरियूं बि कया विया आहिनि। तव्हांखे अपडेट कंदालू। अहम ख़बर है, बलूचिस्तान जिले के मस्तूंग में अणजातल हथियार हथां भाउ भेण मारिजी विया आहिनि। अणजातल जवाबदार नीगर इसरार ऐं बीबी आमना खे क़तल करे छॾियो आहे। ॿई भाउ भेण सुबुह जो रिढूं चाढ़ण विया त संदन झंग मां लाश मिलिया आहिनि। बलूचिस्तान जिले के मस्तूंग में अणजातल हथियार बंदन भाउ भेण खे क़तल करे छॾियो आहे। तफ़सील वठंदासीं कोयटा मां आज़ाद बलोच खां। आज़ाद, आगाह कजो। जी बिल्कुल बेशारत ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। कोयटा बलूचिस्तान के मस्तूंग वाले इलाइक़े खर्दगाह में बकरियों रिढूं चाढ़ींदड़ भाउ ऐं भेण खे अणजातल हथियार बंदन घुटा ॾेई क़तल करण बैदि रिढूं ऐं 20 बकरियूं का फरार थी विया। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बकरियूं चाढ़ींदड़ भाउ ऐं भेण घर वापसि न अचण ते उन्हनि जो वालिद उन्हनि जे पीछे झंग ते वियो त हुते ॿिन्ही ॼणनि जा लाश पयल हुआ। उहो वालिद लाश ॾिसी करे पुलिस खे इतला कयो। लेवी इलाइक़े वारे हंधि पहुची करे उन लाश खणाए मस्तूंग अस्पताल पहुचाया। ऐं वाक़े बैदि इलाइक़े में सोग छायल आहे ऐं पुलिस कार्रवाई कंदे जवाबदारनि खे बि गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं जवाबदारनि वटां वधीक जांच पुलिस करे रही आहे। अहिड़े वाक़े बैदि इलाइक़े में सोग वारो माहौल ठहियल आहे ऐं ॿिन्ही ॼणनि मां ॿिन्ही भाउ भेण सुञाणप थी आहे। 7 सालनि जो इसरार ऐं 10 वेरियनि जो आहे बीबी आमना तौरु ॿिन्ही ॼणनि जी सुञाणप थी आहे। ऐं लाशनि ज़रूरी कार्रवाई बैदि लाशनि खे ठीक है आज़ाद, वॾी महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ।